मीरपुर बठोरो रिपोर्ट जीएम सुमरो। नौजवान पुट के कत्ल में मुलवस पुलिस एहलकारन के संदन पटे भाई बचे रहा है। जिले सिजावल ठटो टंदो मोहम्मद खान के सभी प्रेस क्लबन ते पुट के खून से इंसाफ ला एहतजाज किया है, लेकिन केर भी दाद फरियाद बुधन ला तैयार ना है। अड़न ख्याल न्यूज़ार मीरपुर बठोरो वासी पोरे सुल्तान चांडियो इतने साफ़ी नाडो ताहींदे कयो। हुन वधिक चयो संदन पुट नवीद के 16 महीना अगे कत्ल करे लाश पुलिस स्टेशन ॿाहिरां छुटो कयो वियो, जॾहिं त संदन पुट के कत्ल करण खां अॻु पुलिस एहलकारन घरां छॾे वठी विया, जंहिंजे कुछ देर बैद संदन लाश मिलियो। हुन चयो संदन पुट के कत्ल जो केस संदन मर्ज़ी खां बगैर दाख़िल करे कत्ल में मुलवस मीरपुर बठोरो के पुलिस एहलकारन के बचायो पियो वञे ऐं खेनि बचाइण में उन वक़्त जो वॾो मुंशी पुट शामिल आहे। हिन चयो त पुट जे खून सां इंसाफ लाइ हिन सिजावल ठटो बुल्ली शाकरीम दड़ो जोग समेत मुख़्तलिफ़ प्रेस क्लबन ते एहतजाज कयो आहे, लेकिन पुलिस अमलदारन जे मुलवस हुजण सबब नौजवान पुट जो कत्ल राहगान वञी रहियो आहे। हिन चयो त संदसि पुट जे खून सां इंसाफ ताईं एहतजाज जारी रखंदुसि।